दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जेको आहे मेहनि जो बि शौक़ीन हो, भलियूं मेहूं वेहूं धारींदो हो, बकरियुनि जो बि शौक़ीन हो ऐं भला घोड़ा बि धारींदो हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जो हिकिड़ो तमामु प्यारो ऐं भलो घोड़ो जेको मशहूरु हो मेलनि में हर जाइ ते, हुनजो नालो उस्ताद जलाल चांडियो रखियो कांगल। सही कांगल तमामु मशहूरु हो ऐं जग मशहूरु हो। पोइ हिकु दफ़े जेको आहे दरगाह जेको आहे जमाल शाह ते मेलो लॻो काज़ी अहमद में, त पोइ उते असीं हर जेके ज़मींदार हुआ उन्हनि जा घोड़ा आया, बशीर हाले पुट जो घोड़ो बि आयो, सभिनि जो घोड़ा आया। त पोइ साईं फ़ोन कयो उस्ताद जलाल चांडियो खे त उस्ताद तूं बि पंहिंजो कांगल घोड़ो काहे अचु, असां हिते घोड़नि जी रेस रखी आहे, हाणे जेको घोड़ो जीतंदो हुनखे पटको ॿधाईंदासीं बोस्की जो ऐं घोड़े खे जेको आहे 500 जो हार विझंदासीं। हाणे दोस्तों उस्ताद जलाल चांडियो लाइ का इहा वॾी अहमियत कान रखनि पिया पैसा या पटको। उस्ताद जलाल चांडियो वटि अलाह जो ॾिठो माना सभु कुझु हो। पर हाणे हीअ हिकिड़ी माना ॻाल्हि मशहूरु लॻी पई न उस्ताद जलाल चांडियो जे घोड़े जे बारे में। हाणे उस्ताद जलाल चांडियो चए त बाबा मुंहिंजो घोड़ो नथो अचे, त ॻाल्हि मशहूरु थी आहे बाबा उस्ताद जो घोड़ो न आयो। पोइ उस्ताद जलाल चांडियो चयो त बाबा मां ईंदुसि इनशाअल्लाह। पोइ उस्ताद जलाल चांडियो जेको आहे पंहिंजो घोड़ो जेको आहे पाण उनजे मथां बोस्की जो पटको ॿधी सवारी करे रवानो थियो। मथां को सम्झे त माना उस्ताद जलाल चांडियो रुॻो घोड़ा धारण सिखंदो आहे, घोड़ा धारे थो, पाण सवारी न आहे कंदो, चढ़णु न आहे सिखियो। त ईअं उस्ताद जलाल चांडियो माना सवारी करे उते वञी पहुतो मेले में। दोस्तों हाणे मेले में जेका आहे घोड़नि जी रेस शुरू थी त उस्ताद जलाल चांडियो चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो, मां पंहिंजो घोड़ो सभिनि मां आख़िर में लाहींदुसि, पोइ आवाम फ़ैसिलो कंदी त बाबा केरु जीतियो केरु हारियो इहो आवाम फ़ैसिलो कंदी। पोइ सभिनि जा घोड़ा लथा साईं, घोड़नि माना मुक़ाबले में हिसो वरितो। पोइ आख़िर में जेको आहे बशीर हाले पुट जो घोड़ो उहो साईं माना पहिरें नंबर ते आयो। हाणे कांगल रहियल हो। हाणे उस्ताद जलाल चांडियो माना कांगल ते पाण सवारी पियो करे, त साईं माण्हू उस्ताद खे ॾिसण लाइ बेताब हुआ, एॾी मोहबत कनि पिया उस्ताद सां। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडियो माना कांगल ते वेही करे सवारी करे मैदान ते लथो त आवाम जेका आहे बसि मदहोश थी वई उस्ताद जलाल चांडियो जे इश्क में, परिस्तारी में बसि मदहोश थी वई, रुॻो उस्ताद खे ॾिसे पई त भाउ उस्ताद कीअं पियो सवारी करे। घोड़ो बि घोड़ो आहे कांगल, पर उस्ताद सवार बि सवार आहे साईं, उस्ताद जहिड़ो वरी सवार बि न हुजे। हाणे उस्ताद खे ॾिसी बसि माना हू हुननि जो हाव पियो ठरे, बसि उते गुम थी विया, बसि ताड़ियुनि जी वॼ वॼा लॻी पियो हुजे। बसि उस्ताद जे बारे में नारा पिया हणनि, जियो उस्ताद जियो, जियो जलाल चांडियो जियो। साईं पोइ आवाम झूमी वई, आवाम जेका आहे एॾी ख़ुशि थी वई उस्ताद जलाल चांडियो जो उन दीदार बि कयो ऐं उस्ताद जलाल चांडियो जे माना घोड़े खे बि ॾिठऊं ऐं रेस बि ॾिठऊं। उस्ताद जलाल चांडियो जो घोड़ो हुजे माना पहिरें जोड़ जो हुजे, बसि आवाम जूं ताड़ियूं लॻी वियूं, आवाम बसि झूमी वरितो। पोइ आवाम फ़ैसिलो कयो त बाबा उस्ताद जलाल चांडियो जो जेको आहे घोड़ो आहे उहो पहिरें नंबर ते आहे। साईं आवाम फ़ैसिलो ॾेई छॾियो, ताड़ियूं वॼियूं, एॾी धूमूं मचियूं, आवाम गोड़ कयो, रड़ियूं कयूं त बाबा जियो जलाल, वाह उस्ताद साईं वाह, वाह उस्ताद साईं वाह। त हाणे उस्ताद जो घोड़ो माना पहिरें नंबर ते आयो। पोइ उस्ताद जलाल चांडियो खे माना जेको आहे उन्हनि चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो उस्ताद, तव्हां हाणे पटको तव्हांखे ॿधल आहे, हे पटको तव्हांखे ॾियूं था, हे इनाम आहे तव्हांजो। ऐं उस्ताद जलाल चांडियो घोड़े खे जेको आहे 500 जो हार विधऊं। दोस्तों 500 उन वक़्त में वॾा हुआ, वॾी क़ीमत हुई 500 जी। ऐं आवाम ईअं झूमिजी वई, बसि दरगाह जमाल शाह ते आवाम झूमिजी वई। साईं सवनि जी तादाद में, लखनि जी तादाद में माण्हू गॾु थिया। उस्ताद जो ॿुधो हूंदो बाबा उस्ताद जलाल चांडियो अचे पियो, पंहिंजे घोड़े ते सवार आहे कांगल ते। आवाम अलाए किथां अची माना गॾु थी, माना झर जंग मां गॾु थी वई त बाबा रुॻो उस्ताद जलाल चांडियो जी रुॻो हिकिड़ी झलक ॾिसूं, बसि दीदार थिए बसि। उस्ताद जलाल चांडियो उशाक माना एतिरा गॾु थी विया। ऐं पोइ उन्हनि दीदार बि कयो उस्ताद जलाल चांडियो सां, कचहरियूं बि थियूं, गुफ़्तगू बि थी। उस्ताद जलाल चांडियो जेको आहे उन्हनि सभिनि खे माना रिझाए माना राज़ी करे हलियो वियो। ऐं आवाम ख़ुशि थी त उस्ताद असां अॼु तव्हांखे ॾिठोसीं, असां बसि राज़ी थी वियासीं, ख़ुशि थी वियासीं, असांजो दिलि बाग़ बार थी वियो। ऐं साईं पोइ मेलो जेको आहे
उहो कांगल खटे वियो, रेस जेका आहे कांगल खटे वियो, उस्ताद जलाल चांडियो खटे वियो। उस्ताद साईं उस्ताद जा जानवर बि उस्ताद जा मशहूरु हुआ ऐं कांगल बि कांगल हो साईं। कांगल जहिड़ो वरी घोड़ो न आयो, पैदा न थियो। दोस्तो उस्ताद जलाल चांडी खे सलाम आहे। दोस्तो उस्ताद जलाल चांडी पंहिंजे परिस्तारनि खे माना कॾहिं रंजायो न, हमेशह रीझायो, हमेशह उन्हनि खे विंदरायो, ख़ुशि कयो। सलाम आहे दोस्तो, सलाम आहे। दोस्तो मां सम्झां थो इहो वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।